Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. मुझे बड़ा अफसोस है कि आज शाजिया मरीज साहिबा ने, जो हमारी एमएनए हैं, उन्होंने पीएमएलएन के हाथ में चोर 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 के जो पोस्टर्स हैं वो पकड़ा दिए हैं। और ये पीपल्स पार्टी की साजिश है नवाज शरीफ साहब के खिलाफ कि वो पीएमएलएन के हाथों में चोर चोर के पोस्टर दे रही है। और ये इस वक्त जो सिचुएशन चल रही है असेंबली के अंदर, वो भी सिर्फ ये है कि किसी तरीके से एनआरओ दो। मैं इनको बता दूं कि ये जो कुछ कर रहे हैं इससे 10 गुना ज्यादा भी कर लेंगे। इमरान खान ने नहीं छोड़ना, उसमें जो चोर है उसको चोरों को पकड़ के रहना है। कौमी असम्बली के इजलास दौरान ऑपोजिशन जो एहतजाज, हुकूमती वज़ीरनि जे ख़िताबनि दौरान ऑपोजिशन मेंबर्स तरफ़ां सीटियूं ऐं डेस्क वॼाए गोड़, स्पीकर जी डाइस जो घेराव ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऑपोजिशन ते तनक़ीद कंदे चयो त ऑपोजिशन जे हिकु मेंबर ऐवान में जूतो लहरायो। अंदाज़ो थिए थो त ऑपोजिशन मेंबर्स जी कहिड़ी तरबियत थी आहे। पाकिस्तान डाकू मूवमेंट वारा भले गोड़ कनि, इमरान खान इन्हनि खे न छॾींदो, चोरनि खे चोरी जी सज़ा ज़रूरु मिलंदी। हुकूमत सेनेट चूंडनि दौरान हॉर्स ट्रेडिंग खे रोकणु घुरे थी। आइनी तरमीम पार्लियामेंट में पेश थींदे ही ऑपोजिशन सांडरे जियां रंग मटाई वई। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो कौमी असम्बली में ऑपोजिशन जे गोड़ दौरान ख़िताब। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त ऑपोजिशन वारा पार्लियामेंट जे तक़दुस खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़े रहिया आहिनि। अवाम ॾिसी वरितो त हॉर्स ट्रेडिंग जी हिमायत केरु पियो करे ऐं केरु उन खे ख़तमु करणु घुरे थो। ॿुधो आहे त पीडीएम जे अॼोके इजलास में लॉन्ग मार्च जो ऐलान थी रहियो आहे। पीडीएम जे लॉन्ग मार्च मां हुकूमत खे को ख़ौफ़ नाहे। ॿिया राजा रेंटल आहिनि त तव्हां केरु आहियो, तव्हांजो वज़ीर आज़म त चोर आहे। ऑपोजिशन मेंबर्स जे ॻाल्हाइण वक़्तु हुकूमती मेंबर्स कोरम जी निशानदही करे फ़रार थी वेंदा आहिनि। नवीद कमर एहतजाज कयो त खेसि गारियूं ॾिनियूं वयूं। कौमी असम्बली जे इजलास दौरान पीपीएम ने राजा परवेज़ अशरफ जी हुकूमती मेंबर्स ते छिती तनक़ीद। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ चयो त ऑपोजिशन खे आइनी तरमीम ते ॻाल्हाइण जो हक़ नथो ॾिनो वञे। कार्रवाई जी रिकॉर्डिंग मां ख़बर पइजी वेंदी त कहिड़े मेंबर कंहिं ते हमिलो कयो। हुक्मरान ऑपोजिशन खे वाइखो करण बदिरां पाण वाइखा थी रहिया आहिनि। हुकूमती वज़ीरनि खे ख़बर ई नाहे त संदन कहिड़ो कमु आहे। डेस्क त ऑपोजिशन मेंबर्स वॼाईंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऑपोजिशन ते तनक़ीद कंदे चयो त मुल्क में गॉड फादर हिकिड़ो न आहे। को ड्रग माफ़िया जी पुठभराई करे पियो त को परदेही फंड्स वठे पियो। ऑपोजिशन जे लीडर्स वर्दी वारनि खे कंट्रोल करण जी कोशिश कई। डॉन लीग्स जी सूरत में नवाज शरीफ फ़ौज जी पुठीअ में छुरो हयो। ऑपोजिशन मेंबर्स भले गोड़ कनि या स्पीकर ते हमिलो कनि, सेनेट इलेक्शन में बकरा मंडी बंदि थियण वञी रही आहे। माण्हू एमपीएस खे वोट उन जी पार्टी सां वास्ते सबब ॾींदा आहिनि। पार्टी ख़िलाफ़ वोट ॾियणु अवामी एतमाद खे छियो रसाइण बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट जा सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस से ॿुधणी दौरान रिमार्क्स। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त इक़्तिदार में आयल पार्टी चूंडनि दौरान कयल वाइदा पूरा करण जी ॻाल्हि कंदी आहे। सेनेट में अक्सरियत न हुजे त उहे वाइदा कीअं पूरा थींदा। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सियासी पार्टीज़ में बि डिक्टेटर वेठल आहिनि। सियासी पार्टीज़ में जमहूरियत हुजणु घुरिजे। पाकिस्तान में तक़रीबन समूरियूं पार्टीज़ वन मैन पार्टी आहिनि। फ़ैसिले खां अॻु असम्बली मेंबर खे पार्टी में पंहिंजी राय ॾियणु घुरिजे। मुल्क सियासी जमायतूं पार्टी सरबराह जे नाले ते हलंदियूं आहिनि। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त सियासी पार्टीज़ में बि चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। जंहिंजी असम्बली में अक्सरियत हुजे उनखे सेनेट में अक्सरियत हासिल करण खां रोकणु तबाही आणींदड़ अमल आहे। हुकूमत के इस्तीफ़ा लाइ ॾिनल डेडलाइन ख़त्म थियण बाद कहिड़ी हिकमत अमली हुअणु घुरिजे। पीडीएम जे अॼु अहम सरबराही इजलास में हुकूमत मुखालिफ़ तहरीक जे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर कयो वेंदो। इजलास में लॉन्ग मार्च, असम्बलीज़ मां इस्तीफ़ा ॾियणु,
ऐं बेएतमादी रिथ सूदो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा कया वेंदा। इजलास में हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि जा इम्कान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीडीएम जे इजलास में शिरकत लाइ इस्लामाबाद पहुची वियो। उम्मीद है तो पीडीएम लॉन्ग मार्च ऐं बेएतमादी रिथ खां अॻिते न वेंदी। इस्तीफ़ा सां जमहूरी बेचैनी पकड़जी वेंदी। इस्तीफ़ा ॾींदड़नि खे पंहिंजे फ़ैसिले ते गौर करणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त तहरीकुनि सां हुकूमतूं न वेंदियूं आहिनि। असां इमरान ख़ान सां गॾु 126 ॾींहंनि ताईं धरणो हयो पर हुकूमत न वई। आख़िरकार सियासी डायलॉग करणा हूंदा आहिनि ऐं डायलॉग सां ही जमहूरियत मज़बूत थींदी। ॻाल्हियुनि जा दग बंदि कंदड़ जमहूरियत जे रस्ते ते डायनामाइट विछाईंदा आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पीपल्स पार्टी सां को बि राब्तो न आहे। जेके सियासतदान मौक़ियो हथनि मां विञाईंदा आहिनि उहे अॻिते हली पछताईंदा आहिनि। सियासत में को बि मौक़ियो हथां न विञायो वेंदो आहे। हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते पेश थी त माण्हुनि खे खंभियो वेंदो। कुझु MNAs खे नैब खणी वेंदी। इस्लामाबाद पुलिस FIA ऐं ॿिया इदारा ॿियनि मेंबर्स खे खणी वेंदा। बेएतमादी रिथ कीअं कामयाब थींदी? अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त मुल्क में परदेहिनि खे इलेक्शन विहण जी इजाज़त ॾियण जे लाइ आइनी तरमीम कई पई वञे। इहा तरमीम पास थियण न ॾींदासीं। सेनेट इलेक्शन सां गॾु क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीज़ में बि चूंडूं शो ऑफ हैंड्स ज़रिए थियणु घुरिजनि। सेनेट चूंडूं शो ऑफ हैंड्स ज़रिए थियनि पोइ ख़बर पइजी वेंदी त केरु कामयाब थिए थो। स्पीकर चोरनि जियां ऐवान मां फ़रार थी वेंदो त पार्लियामेंट जी कहिड़ी अहमियत रहिजी वेंदी। उहो वक़्तु परे न आहे जो कोविड जी भॼकड़ी ते हुकूमतूं टोड़ियूं वेंदियूं। पीडीएम इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट खां सवाइ हली रहियो आहे। स्टील मिल्स जे मुलाज़मनि खां अॻु ऑफिसर्स खे निकाली ॾिनी वञे। वधीक मुलाज़मनि खे बरतरफ़ करण जी सिधी रीति इजाज़त ॾींदासीं पर पहिरीं ऑफिसर्स खे निकाली ॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां स्टील मिल्स जी तबाही जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया करार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मिल्स इंतिज़ामिया ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त इंतिज़ामिया जी मिली भगत बिना को बि ग़लति कमु नथो थी सघे। मिल बंदि पई आहे त इंतिज़ामिया खे छो रखियो वियो आहे? बंदि थियल मिल्स में कंहिंखे MD या चीफ एग्ज़ीक्यूटिव मुक़ररु करण जी ज़रूरत ई न आहे। अॼु खां स्टील मिल्स मुलाज़मनि खे का बि अदायगी न कई वेंदी। जॾहिं मिल्स नफ़ो ई नथी ॾिए त अदायगियूं कहिड़ियूं? मुलाज़मनि खे वेहण जी पघार त न मिलंदी। जंहिंजी जेका दिलि थी चवे मुफ़्त जे दुकान मां खणी वेंदो आहे। मुल्क में को बि वफ़ाक़ी सेक्रेटरी कमु न पियो करे। सभु सेक्रेटरीज़ लेटरबाज़ी में लॻा पिया आहिनि। इहो कमु क्लार्कनि जो आहे। सम्झ में नथो अचे त हुकूमत सेक्रेटरीज़ खे छो रखियो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां ब्यूरोक्रेसी ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सेक्रेटरीज़ तरफ़ां कमु न करण सबबि मुल्क जो बेड़ो ॿुॾी वियो। सेक्रेटरीज़ खे ख़ौफ़ आहे त किथे नैब खेनि पकड़े न वञे। पहिरियां बि सेक्रेटरीज़ कमु कंदा हुआ, हाणे ख़बर नाहे छा थी वियो। आदमशुमारी के नतीजन ते सिंध हुकूमत ऐं ॿियनि धुरियुनि खे एतराज़ आहिनि। मुतहदा खे भी आदमशुमारी ते एतराज़ हो। अटॉर्नी जनरल तरफ़ां सुप्रीम कोर्ट में आदमशुमारी बाबति आगाही। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अटॉर्नी जनरल खे चयो त कंहिं पार्टी जो नालो न खणो, ही आइनी मामिलो आहे। 2017 खां 2021 ताईं आदमशुमारी ते फ़ैसिलो न थी सघियो। छा पाकिस्तान खे ईअं हलायो पियो वञे? बल्दियाती चूंडुनि जी ॻाल्हि थिए त सूबा पंहिंजा मसला ॻड़ाइण शुरू कनि था। बल्दियाती चूंडूं कराइण आइनी ज़रूरत आहे। पंजाब सरकार बल्दियाती इदारा टोड़े जमहूरियत खे क़त्ल कयो। ईअं जमहूरी हुकूमत में न पर मार्शल लॉ जे दौर में थींदो आहे। जहिड़े नमूने मुल्क खे हलायो पियो वञे। इलेक्शन कमीशन पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं कैंटोनमेंट बोर्ड्स में बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तारीख़ ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां जवाब जमा।
इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में बल्दियाती चूंडूं 2 मरहलनि में 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां पंजाब अंदरि 3 मरहलनि में बल्दियाती चूंडूं कराइण जो फ़ैसिलो। पंजाब में बल्दियाती चूंडूं मरहलेवार 20 जून, 16 जुलाई ऐं 8 ऑगस्ट ते करायूं वेंदियूं। कैंटोनमेंट बोर्ड्स में मकानी चूंडूं 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। सिंध ऐं बलूचिस्तान में मकानी चूंडूं कराइण वारो मामिलो 11 फरवरी ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडुनि बाबति थियल इजलासनि जा मिनट्स बि सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾिया। छा पाकिस्तान में मीडिया आज़ाद आहे? सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदालत में रेफरेंडम कराए वरितो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल तरफ़ां वाज़े जवाब न ॾियण ते बेंच जे सरबराह जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रेफरेंडम करायो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त जेके सहाफ़ी सम्झनि था त मीडिया आज़ाद आहे त हथ मथे कनि। अदालती कमरे में मौजूद सहाफ़िन हथ मथे न कयो ऐं मुल्क में मीडिया आज़ाद न हुजण बाबति राय बि ॾिनी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त मीडिया ते पाबंदी लॻाईंदड़ ॾोहारी आहिनि, खेनि जेल में हुअणु घुरिजे। आइन मीडिया जी आज़ादी जी ज़मानत ॾिए थो। जेके माण्हू मीडिया खे कंट्रोल करण ते ख़ुशि थी रहिया आहिनि उन्हनि खे नफ़्सियात जे माहिर ॾे वञणु घुरिजे। पाकिस्तान जमहूरियत लाइ ठहियो हो। जमहूरियत खे हथां वञाइण सां मुल्क जो अधु हिसो बि हलियो वियो। मीडिया ते पाबंदी लॻाईंदड़ संगीन गद्दारी जा ज़िम्मेवार थी रहिया आहिनि। मुल्क खे मुनज़म तरीक़े सां तबाह कयो पियो वञे। मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन न मिली त वॾे वज़ीर जी पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो वेंदो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच ज़राअत खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी जी पघार बंदि करण बाद वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी जी बि पघार बंदि करण जी वार्निंग ॾेई छॾी। सिंध सरकार खे मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़मनि खे 16 फरवरी ताईं पेंशन्स जारी करण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त हुकूमत मुलाज़मनि खे पेंशन जारी न कई त मुआमरो गवर्नर सिंध ॾांहुं माणियो वेंदो। सांगड़ जे इलाइक़े ॾियाम नवाज़ अली जे सूबाई तक PS 43 ते नंढी चूंड लाइ नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण वारी इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त गुज़ार जे वकीलनि सूदो लाॻापियल धुरनि जा मौक़िफ़ ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿुधणी दौरान अदालत दरख़्वास्त गुज़ार खां पुछियो त तव्हां स्क्रूटनी वक़्तु एतिराज़ छो दाख़िल न कराया। दरख़्वास्त गुज़ार जो चवणो त उम्मीदवारनि जी नामज़दगी काग़ज़नि जूं कॉपीज़ वक़्त सिर न मिलियूं। नवाबशाह ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी PP ऐं MPA ख़ान मोहम्मद दाहिरी जे हैदराबाद वारे बंगले ते चढ़ाई। ख़ान मोहम्मद दाहिरी जी ग़ैर मौजूदगी सबबि मुलाज़मनि खां पुछा गाछा बाद पुलिस वापसि रवानी। ज़रीअनि जो चवणु आहे त पुलिस PP MPA ख़ान मोहम्मद दाहिरी खे गिरफ़्तार करण लाइ संदसि बंगले ते चढ़ाई कई पर हू मौजूद न हो। PP अॻवान जे तर्जुमान जो चवणु आहे त ख़ान मोहम्मद दाहिरी खे ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़े वारे केस में ज़मानत मिलियल आहे। पुलिस अदालती हुकुम जी भञकड़ी कंदे संदसि घर ते चढ़ाई कई। कराची वाटर बोर्ड में गैर कानूनी तौर उहिदो रखण ते मलीर मां चूंडियल PP MPA सादिर जोखियो खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरनि खां बि जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त PP MPA सादिर जोखियो गैर कानूनी तौर वाटर बोर्ड जो वाइस चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। को बि असेंबली मेंबर सरकारी उहिदो नथो रखी सघे। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां सादिर जोखियो जे वाटर बोर्ड में मुक़ररी गैर कानूनी ऐं आइन जे आर्टिकल 163 जी भञकड़ी करार। कमिश्नर लाड़काणो गटर नाले में मासूम ॿारड़ी मदिहा जे किरी फौत थियण वारे केस ते ॿुधणी दौरान अदालती हुकुम बावजूद पेश न थियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कमिश्नर जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। DC लाड़काणो तरफ़ां लाड़काणो में ड्रेनेज ऐं गटर नालनि ते ढक रखण बाबति रिपोर्ट पेश। लाड़काणो इंतज़ामिया दावा कई आहे त लाड़काणो शहर में 4000 खां वधीक मेन होल्स खे ढक ॾेई बंदि कयो वियो आहे। हिकु ढक तामीर करण ते 2200 खां 8000 रुपया ख़र्च थिया आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरो ख़र्च करण बावजूद शहर में मेन होल्स ऐं ड्रेनेज जी हालत ख़राबु आहे।
ढक्कन ते ख़र्च कयल रक़म ठेकेदारनि खां वापसि वठो। ॿी सूरत में मामिलो नैब ॾांहुं उमाणियो था। सखर में म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण ख़िलाफ़ वापारी ऐं दुकानदार सरापा एहतजाज पिणल। वापारियुनि तरफ़ां सखर शहर में शटरबंद हड़ताल। महराण मर्कज़, मीनारा रोड, विक्टोरिया मार्केट, शहीदगंज, गरीबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में दुकान न खुलिया। सखर में वापारियुनि तरफ़ां इंतिज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। म्यूनिसिपल जी गुंडागर्दी ऐं ताजरनि जो मुआशी क़त्लेआम नामंज़ूर जा नारा। वापारियुनि तरफ़ां म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। ॼाम शोरो मां खंबे गुम कयल शागिर्द 3 महीननि ताईं बाज़ियाब न थियण ते AIG हैदराबाद ऐं SSP ॼाम शोरो खे नोटिसिस जारी। सिंध हाई कोर्ट गुम थियल शागिर्द जे भाउ जी दरख़्वास्त ते पुलिस जे आला इख़्तियारनि खां जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार सरताज नूहानी मौक़े पे इख़्तियार कयो त ॼाम शोरो पुलिस सेप्टेंबर 2020 में संदसि भाउ खे खंबे वई। SSP ऐं हद जी पुलिस वटि केतिरा ई भेरा चकर काटण बावजूदि भाउ खे ज़ाहिर न कयो वियो आहे। CIA ॼाम शोरो जे इंचार्ज खां बि 23 फरवरी ताईं जवाब तलब कयो वियो। हिकिड़ो चकर घर ड्राहे विया आहिनि वरी आया आहिनि। असां काॾे वञूं, कंहिंखे चऊं? असां कोन वेंदासीं। दादू में डीटा शाख वटि कब्ज़ा छॾाइण जे लाइ ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ऐं दुकान राहे पट। डीटा शाख वासियुनि जो घर ख़ाली करण ऐं इंतिज़ामिया जे नोटिस ख़िलाफ़ एहतजाज। रहवासी औरतुनि ऐं ॿारनि सूदो रस्तनि ते निकिरी आया। अमले जी मशीनरी आॾो बीही नारेबाज़ी। रहवासियुनि जो चवणु आहे त हू सालनि खां हिते रहनि पिया। ज़बरदस्ती घर ख़ाली कराया विया त हू बचनि सूदो धिका खाइण ते मजबूर थी वेंदा। रहवासियुनि तरफ़ां ऑपरेशन रोके नोटिस वापसि वठण जो मुतालबो। शिकारपुर जे इलाइक़े लकी ग़ुलाम शाह में यूटिलिटी स्टोर जो सामान मार्केट में विकिरो थियण ते स्टोर इंचार्ज हबीबुल्ला मंगणहार मुअत्तल। इख़्तियारनि यूटिलिटी स्टोर खे आर्ज़ी तौर सील करे छॾियो। लकी ग़ुलाम शाह जे यूटिलिटी स्टोर जो सामान विकिरो थियण ख़िलाफ़ पुलिस जी कार्रवाई दौरान हिकु चिंची रिक्शा तहवील में वरितो वियो हो। पुलिस रिक्शा ड्राइवर खे गिरफ़्तार कंदे चयो त रिक्शा ज़रिए यूटिलिटी स्टोर जो सामान मार्केट में विकिरो कयो पियो। ॾहरकी में टेक्निकल कॉलेज न खोलण ऐं इंतिज़ामिया जी हठ धर्मीअ ख़िलाफ़ शागिर्दनि जो किताबनि खे ज़ंजीरूं ॿधी एहतजाज। 2 ॾींहंनि अंदरि कॉलेज न खोलण जी सूरत में किताबनि खे ज़ंजीर ॿधी DC घोटकी जी ऑफिस आॾो एहतजाज जो चिताव। शागिर्दनि दाहियो आहे त टेक्निकल कॉलेज इंतिज़ामिया ॻरियूं फीसूं उगाइण बावजूदि कॉलेज नाहे खोलियो, जंहिं सबबि सनन तालीम मुतासिर थी रही आहे। शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि जे एहतजाज बाद DC घोटकी कॉलेज इंतिज़ामिया ख़िलाफ़ हरकत में अची वियो। कॉलेज इंतिज़ामिया खे जारी थियल नोटिस में 3 ॾींहंनि अंदरि जवाब तलब। नोटिस में चयो वियो आहे त टेक्निकल कॉलेज इंतिज़ामिया ॿुधाए त कहिड़े कानून तहत शागिर्दनि खां 500 बदिरां इज़ाफ़ी फ़ीस उगाड़ी वई। टेक्निकल कॉलेज जे 3 सालनि जी ऑडिट रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम। जैकबाद जे इलाइक़े गढ़ी खैरो भरिसां कर्ज़ जा पैसा वापसि घुरण तां वहशी जवाबदारनि माउ पीउ जे अकेले पुट खे क़त्ल करे छॾियो। चाचड़ पुल वटि हथियारबंद नौजवान सोणो उमराणी खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। पुलिस नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त लीडवाणी बिरादरी जे माण्हुनि ते संदन 10,000 रुपया कर्ज़ हो। कर्ज़ जा पैसा वापसि घुरण तां जवाबदारनि नौजवान खे क़त्ल करे छॾियो। हैदराबाद में सिविल अस्पताल जे जेल वार्ड जो कैदी फौत थी वियो। कैदी मोहम्मद मूसा मरी हुसड़ी में फुर दौरान ज़ख़्मी थियो हो। पुलिस जो चवणु आहे त कैदी खे पंहिंजे ई साथियुनि जी गोली लॻी हुई। कार्रवाई दौरान संदसि ॿियनि साथियुनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। फौती कैदीअ जो वास्तो सांघड़ सां आहे। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद कैदी जो लाश वारसनि हवाले।